मांखे सऊदी जो शौक़ु जागियो कीअं। दोस्त चवनि पिया तोखे सऊदी जो शौक़ु जागियो कीअं। अॼु मां तव्हांखे हक़ीक़त थो ॿुधायां। बाक़ी माधुरी इहे पिया हलनि था उहो इहे हिकिड़ो असांजो हुयो माइट, पोइ उहो निभागो ॿाहिरि आयो, ॿाहिरि मुल्क सऊदी सही आहे। जॾहिं मोटी आयो न त हुनखे जॾहिं मां मिलण वियोमांसि त मां ॾिठा पिया छड़ो कंढियूं, गुलाब जा गुल, हार। मां दिलि में हैरान थियुमि त वञ भेणिया, घोट खे बि एॾो माण्हू माना उहो मुबारकियूं न ॾींदा। हे त परदेस मां मोटी आयो आहे, हिन खे छड़ो गुल वग़ैरह हे हो। उते छो जो ॻोठ में मूंखे निकमूं हुयुमि न, जाॾूं बि टपां पोड़ियूं बि चवनि वञे ई थो रोल निभागो, सुञूं ठठींग, सुञ ते आकड़ अथसि। वरी पोड़ा गॾिजनि मढ़ा मढ़िया पोड़ा, उहे बि चवनि निकमूं आहे रोल आहे छॾियोसि। माना कोई मूंसां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हुयो, चवंदा त निकमूं हुयो उहो साईं जो हमरा 6 महीना ईअं ॿाहिरि मुल्क रही मोटी आयो। त मां ॾिठो गुल, इस्तक़बालां हे हो, माण्हू दावतां बा, मुर्गियूं, कुकुड़, छेला। मांखे बि शौक़ु जाॻियो। मां चयो मां बि हाणे परदेस वेंदुसि। हिननि खे साईं मां बि जॾहिं अलाह ख़ैरु करे मोटियुसि त मूंखे बि ईअं दावतां थींदा हर शइ। साईं मां इहो शौक़ु ॾिसी जल्दी अर्जेंट पास कढायो, हर शइ कयो। हिते अची जॾहिं पहुतुसि, पहिरियों महीनो त ख़ैरु शौक़ जो हुयो, ख़बर कोन पियो। ॿिए महीने में बि माना थोरो आस्ते आस्ते नट ढिला थिया। 3 महीनो जॾहिं ख़ैर सां आयो त मां ॾिठो कमु घणो आहे, माण्हू था खपनि। पोइ चयुमि बन ॾियां अहिड़े शुर्गियुनि खे, अहिड़े बुसरनि खे। हो त बा काटे आयो, हुनखे त कंढियूं बंढियूं पवनि पिया। पर मां इहे पराया कंढियूं, पराया दावतां, मुर्गियूं ॾिसी पाण जो ज़िंदगी छो तबाह कयो। हाणे पिया हलनि था हेॾे ॾिस झंगल में। इहो ई असुलु कहाणी। असां मां हिन माना माइट खे ॾिसी संभरी पियोसि। बाक़ी असांजे वीडियो खे अॻिते घुतड़ी ॾेई छॾियो। तव्हांजी महिरबानी थींदी बाबा।